अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां फराह शाह। नाज़रीन, बुलेटिन में तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त असां माण्हुनि खे ॿोॾि खां बचाइण में मसरूफ़ आहियूं। छा गेड स्टेशन खे बि असां बचायूं। सभिनी पावर कंपनियुनि जा पंहिंजा इंजीनियर ऐं स्टाफ आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेली मूजिबि मज़ार इकाए ते हाज़िरीअ खां पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त बिजली पैदा कंदड़ कंपनियुनि जी कारकर्दगी मां मुतमइन न आहियूं। लोड शेडिंग बाबति वफ़ाक़ी हुकूमत सां ॻाल्हाईंदुसि। वॾे वज़ीर चयो आहे त सिंध में 20 लख माण्हू बेघर थिया आहिनि। सखर, ख़ैरपुर, बदीन खां वठी थरपारकर ताईं ॿोॾि सबबि वॾी तबाही थी आहे। हुन चयो आहे त पटीदन में 1700 मिलीमीटर खां वधीक बरसाति थी आहे। ज़रई शोबे खे 3.5 अरब रुपयनि जो नुक़सानु पहुतो आहे। कणिक जो फ़सुलु मुकमल तौर ते ख़तमु थी वियो आहे। नवंबर ऐं डिसंबर ताईं 75% इलाइक़े में कणिक जी पोख शुरू थी वेंदी। वॾे वज़ीर वधीक चयो आहे त उन में हिन ख़िते जे अवाम जो क़सूरु नाहे। मौसमियाती तब्दीलियुनि जो शिकार अॼु पाकिस्तान आहे। सुभाणे को ॿियो मुल्क हूंदो। जॾहिं खां हीउ ख़ितो बणियो आहे अहिड़ी तबाही अॻु कॾहिं बि नाहे आई। मुराद अली शाह चयो आहे त इहो सभु कुझु फितरत सां विढ़ण सबबु थियो आहे। सिंध में केतिरनि ई हंधनि ते 8 खां 10 फुट पाणी आहे। माण्हुनि जी बहालीअ लाइ प्रोग्राम जोड़ियो वियो आहे। हुन जो चवणु हो त हुन गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल खे चयो आहे त असांखे पैसनि जी ज़रूरत नाहे, असांखे ख़ैमा ऐं मच्छरदानियूं घुरिजनि। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।